हैदराबाद जे हूसड़ी थाणे जी पुलिस जी कार्रवाई। एक शख्स गिरफ़्तार। 1050 ग्राम चरस हथ। जवाबदार मथां केस दाख़िल। एसएसपी हैदराबाद अमजद शेख जे हिदायत ते एसएचओ हूसड़ी मोहम्मद हाशिम बिरोही, डीएसपी हूसड़ी अब्दुल हकीम मदारीअ जी अॻुवाणीअ में ॻुझे इतला मिलण ते लिंक रोड फुलण बालादी वटि हिक जाइ ते कार्रवाई कंदे हिक शख्स ज़रीफ़ खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 1050 ग्राम चरस हथ करे मख़सूस हूसड़ी थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। एसएचओ जो चवणो हो त जवाबदार मथां केस दाख़िल करे खेस लाकअप करे छॾियो आहे। मुख़्तियार अली वको, इबरत न्यूज़, हूसड़ी।